खेरी वरी को अहिड़ो कमु कयूं जो हिन घर जूं सभु ॾुख ऐं सूर लही वञनि, रब ऐं मीरा पहिरियां जीअं ख़ुशि थियनि ऐं उन्हनि जे ज़िंदगीअ मां ॾुख दूर थी वञनि। सावण, रब खे राणे जूं यादूं कॾहिं बि ख़ुशि रहण न ॾींदियूं। तोखे ख़बर आहे न, हिन घर में हर वक़्तु रब ने राणो खिल भोग मज़ाक कंदा रहंदा हुआ। ऐं अॼु बि मूंखे ईअं ई थो लॻे जीअं रब ने राणो हिते बीठल हुजनि। हा खेरी, राणे खां सवाइ रबन जी ज़िंदगी वीरान थी वई आहे। जेतिरो रबन राणे खे यादि कंदो हूंदो न, ओतिरो ॿिए कंहिंखे बि यादि न कंदो हूंदो। सावण, वरी बि हिन घर खे ख़ुशि रखण जे लाइ असांखे ई कोशिशि करणी पवंदी। पोइ ईअं था कयूं, रबन ऐं मीरा जी शादीअ जी सालगिरह था मल्हायूं। जॾहिं रबन ऐं राणो असांजे शादीअ जी सालगिरह मल्हाइनि पिया त पोइ असां छो न? सुभाणे पठाणीअ खे बि हिते घुरायूं था। हाँ, पोइ इहो प्रोग्राम रखूं था। हा खेरी, इन सां मथां असांजे ॿारनि जी ज़िंदगीअ मां कुझु वक़्त लाइ ॾुख दूर थी वञनि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।